यार हे कितनी देर पई थे मत वरी ट्रैफिक जो रश। हाँ यार शहर जी आबादी भी तो ॾिस केतिरी थी वई आहे। भाउ मूंखे रोड त पार करायो। ज़रा बाबा अॼु अव्हांजी अखियुनि जूं पटियूं खुलंदियूं ऐं इंशाअल्लाह ताला अॼु अव्हां काइनात जा सभई हसीन रंग ॾिसी सघंदियूं। पर मूंखे हिकु ॻाल्हि ॿुधायो, तव्हां सभ खां पहिरीं कंहिंखे ॾिसणु चाहींदियूं? इन अज़ीम इंसान खे जंहिं मौत ही एहसान कयो आहे। डॉक्टर साहिब सभ खां पहिरीं मां इन इंसान जी मुंहिंजी अखियुनि इन इंसान जी मूर्ति आॾो खोलियो। सब खां पहिरीं मां इन जो दीदार करण चाहियां थी। ज़हरा बाबा तव्हां जे अज़ीम इंसान के ॾिसण चाहियो था। तव्हांखे ख़बर है तो वो अज़ीम इंसान केर आहे? डॉक्टर तनवीर। डॉक्टर तनवीर मुझो हस्बैंड जेको मुझी जिंदगी आहे, मुझे कायनात आहे, मुझे सब कुछ चाहिए। नर्स ज़रा के कोल्ड रूम में शिफ्ट कयो।